बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां कोटड़ी कबीर खां मौलाब थेबो। ॻोठ इलाही बख्श मंगसी जे ॻोठाणनि मुमताज़ मंगसी ऐं ॿियनि पारां रसूलाबाद पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब कोटड़ी मोहम्मद कबीर में इब्रत न्यूज़ खे दाईं ते ॿुधायो त रसूलाबाद पुलिस चौकी जमादार फैज़ मोहम्मद थेबो सिल कपिड़नि में अची बिना कंहिं एफआर जे एहसान अली मंगसी ऐं शौकत अली मंगसी खे कोटड़ी कबीर मां बोह जे प्रेस तां मज़दूरी करण दौरान गिरफ़्तार करे पंहिंजे कार में विझी खणी गुम करे छॾियो अथईं। 3 ॾींहंनि खां पोइ 10,000 रुपया रिश्वत वठी एहसान मंगसीअ खे छॾे ॾिनई, जॾहिं त शौकत मंगसीअ जी आज़ादीअ लाइ 50,000 रुपयनि जी घुर करे रहियो आहे। रिश्वत न ॾियण जे सूरत में कूड़ो केस या हाफ फ्राई करण जी धमकी बि ॾिनी अथईं। हिन वधीक चयो त जमादार फैज़ मोहम्मद थेबो नकुली नोटनि जो वॾो कारोबार कंदड़ गिरोह ऐं एहसान अलीअ खां 70,000 रुपया मोटरसाइकिल ॾियण बहाने फुर कंदड़नि ठगनि अता मोहम्मद शर, जुमन शर ऐं जमशेद शर जे टोले जो साथारी आहे, जिन जो वंगारू बणिजी असांखे बिना कंहिं ॾोह जे गिरफ़्तार करे बैदि में रिश्वत वठी वॾो नहाक ऐं ज़ुल्म कयो अथईं। असां ग़रीब मिसकीन पहुरियत आहियूं। हिननि DIG सखर SSP खैरपुर खे अपील कई त रसूलाबाद पुलिस जे रिश्वत ख़ोर ऐं बदमश जमादार जी कन मोट करे असांखे इंसाफ़ ॾियारो वञे।